छोकरी के गोट घुरा जो पढ़ण बंद कर छात जानू ज़बान जो सचो ऐं कौल जो पक्को हूंदो आहे। अरे अख्तियार इहो तो ॿुधाए वॾेरनि पंहिंजा ॿार त आहिनि पढ़ाया? वॾेरा जो जाहिल हुजनि उनमें असांजो कहिड़ो ॾोह? तू न सुकिजां न त मुंहिंजी सिंध सुकी वेंदी। मुंहिंजो पहिरियों मिशन इहो ई आहे त हिन तर मां ॾोह ख़तमु करियां, दुश्मनन के दिखे परे कढिजे। कारे वगे में केॾो प्यारो थो लॻी, कारे वगे में केॾो प्यारो थो लॻी, सोहणनि सभिनि में सितारो थो लॻी, सोहणनि सभिनि में सितारो थो लॻी। रोकियो ज़ुफैर न त मां हणांसि। इहो तव्हां सुठो नाहे कयो, पंहिंजनि जो ई रत नाहे वहाइबो। असां मुरीद वारनि जा माण्हू मारींदासीं। जेकॾहिं असांखे ज़मीन जे हिसे ॾियण खां इनकार कयूं त तेल उहे बि न खणंदा। ना ऐसो वञो लो मां चवां तो डरो हितां। शराफ़त सां हितां टरी वञो न त पंहिंजे नुक़सान जा पाण ज़िम्मेवार हूंदो। मां भागन वारो आहियां, तो जहिड़ी कुंवार मिली मूंखे। मां रब जा कहिड़ा एहसान मञा। मूंखे मेहंदी त ॾेखार सोहणी, कहिड़ा कया थी सिंगार सोहणी। थोरो इंतज़ार कर अञा पिरी, ॻाल्हि तुंहिंजी जल्दी कीअं मञा पिरी, तूं बि मूंखे वणे थो, तीर दिल ते हणे थी। छॾींदुसि उहे सभु ज़ंजीर जेके रिश्तनि जा असांजे पेरनि में पयल आहिनि। अॼु मां पंहिंजे जानी जे चेहरे ते मुर्क थी ॾिसां, कहिड़ी ख़ुशी आहे साईं खे। दुआ कर सुहाना, जेका मुर्क मुंहिंजे चेहरे ते ॾिसे थी उहा ख़ुशी मूंखे नसीब थिए। मुंहिंजी दुआऊं त हर वक़्तु मुंहिंजे दिलबर ऐं जानी जे लाइ आहिनि, पर ख़ुशी जो सबब बि त ॿुधाइनि। अॼु मुंहिंजी ज़िंदगी ऐं इश्क जे इम्तिहान जो ॾींहुं आहे। छा मूं सम्झो न जानी? मुंहिंजी जान, अॼु मां पुलिस ऑफिसर जे इंटरव्यू लाइ पियो वञां। सची? मूं बि टीचर जे लाइ फार्म जमा करायो आहे। अलाह कंदो तूं बि टीचर थी वेंदी ऐं मां बि सूबेदार थी वेंदुसि। हा सुहेल, असांजे ॻोठ जा ॿार ऐं न्याणियूं सॼो ॾींहुं घिटियुनि में आवारा घुमंदा वतन था, इहो मूंखे सुठो कोन थो लॻे। ऐं मूंखां वरी ज़मींदारनि जो ज़ुल्म जेके हू हारियुनि जे मथां कनि था उहो बर्दाश्त कोन थो थिए। मतिलबु त मुंहिंजे जानी ऐं मुंहिंजो मक़सदु साॻियो ई आहे। मां तालीम जी लाट सां ॻोठ जा ॿार ज़हन रोशन करणु थी चाहियां ऐं मां ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारणु थो चाहियां। सुहाना, मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश आहे त मां पुलिस ऑफिसर थी हिते जे वधंदड़ ॾोहनि खे ख़तमु कयां ऐं मां जहालत खे ख़तमु करण जो अज़म कयो आहे। त पोइ वाइदो कर त इन अज़म तां कोन हटंदासीं। वाइदो थी कयां त मां जो तोखे चयोमि त पंहिंजी छोरीअ खे न पढ़ाईअ, तूं छो पढ़ाए, पर तोखे पंहिंजी छोरीअ खे पढ़ाइण जो मथे ते भूत सवार आहे। बाबा साईं, न्याणी खे जे तालीम ॾियारी आहे तो को गुनाह त कोन कयो आहे। भला तो पंहिंजी भेण खे पढ़ाए वॾो गुनाह जो कमु कयो थी, ऐं हिन गुनाह जी तोखे अहिड़ी सज़ा मिलंदी जो ॿियनि खे ॾस ॾींदे। पर बाबा साईं, इल्म त शहूर आहे।
इहा असांजे ॻोठ जी बेइज़ती आहे। इहा कोई इज़त आहे? असांजे ॻोठ जी छोकिरियूं कॉलेज पढ़नि। ऐं कॉलेज में छा छा थींदो आहे? छा तोखे न आहे छा ख़बर? छोकिरियूं केतिरियूं बेलगाम थींदियूं आहिनि, आहे को उन्हनि खां पुछा करण वारो? खानण चवंदो सच। गुलण पंहिंजी भेण मिणुनि जे अॻियो न मोकल। तो त असांजे ॻोठ जो नक्की कटाए छॾियो आहे। गुलण वञ, इज़त सां पंहिंजी छोकिरीअ खे ॻोठ घुरा ऐं हा हुनजो पढ़णु बंदि कर। छा ॿुधाई गुलण? जल्दी वञी पंहिंजे भेण खे जल्दी घुरा। गुलण वॾेरो साईं सही थो चए। जी बाबा साईं। रुगो जी बाबा न कुछ अमल भी कर, न तो तुझो अंजाम छा थींदो यो जानी तो न। हल 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 हल। हाँ पिराणा, दे ख़बर तू भी घणनि न्यापन खां पोइ आयो आहीं। तुंहिंजो मोबी पुट मुरीद न आयो आहे छा? हो तारा साईं, मुरीद ज़मीन ते वियो आहे, बाक़ी तव्हां मूंखे सॾायो आहे ऐं मां हलियो आयो आहियां। भला मूंखे ख़ैर में घुरायो अथव? तुंहिंजो पुट उन्हीअ ज़मीन ते वियो आहे नी जिथां तेल निकितो आहे? जी बाबा साईं, बिल्कुलु। मतलब त तव्हां हिन ज़मीन जी मालिकी न छॾींदो ईअं न? हो तारा साईं, इहा अबनि ॾाॾनि खां वठी ज़मीन असांजी मिल्कियत आहे। उहा भला कीअं असां छॾींदासीं? हाणे उहा ज़मीन असांजी आहे। छा ॿुधी? पिराणा तोखे त भोतार वारा उन्ही ज़मीन जी ॿीणी रक़म ॾियनि था। तेल पवंदे मथो छो थो सड़ई? इन जे करे पिराणा हिन ज़मीन जी मालिकी करणु छॾे ॾे, न त नतीजो ॾाढो ख़राबु निकिरंदी। ॻाल्हि ॿुधी छॾ, नतीजे जी परवाह मूंखे नाहे। मां पंहिंजे ज़मीन जो मालिक पाण आहियां, न छॾींदुसि ज़मीन। जवान पुटनि जे लाशनि ते ॿार कढणा पवंदई पिराणा। अल्लाह न करे बारीखान बाक़ी जेको थियो उनखे ॾिसी वठंदासीं। खानण खिले त जग खिले। जे खानण रुठो त जग ई रुठो, पर ॾचो ई ॾचो। हाणे ॾचो थींदो। इंजीनियर साहब छा चयो त प्लांट किथे हणंदा? सुधीर भा, इंजीनियर साहब 6 ॿारनि में प्लांट हणण जो चयो आहे। ऐं अदा हिते छा कंदा? गुलामू भा, हिते ऑफिस ठाहींदा ऐं तोखे इहा बि ख़बर हुजणु खपे त ऑफिसरनि जी रहाइश जा बंगला बि ठाहींदा। पोइ अदा मुरीद असांखे बि बंगलो ठाराए ॾींदा? पीरल भा, छो न? चरिया आख़िर तेल जो असांजी ज़मीन मां निकितो आहे। असांखे बंगला न ठाराए ॾींदा त ॿियो कंहिंखे ठाराए ॾींदा? सौट मुरीद सिर्फ़ बंगलो न, उन्हनि खे चओ त असांखे गाॾियूं बि वठी ॾियनि। सौट हलाइण त कोन ईंदी आहे, पर आस्ते आस्ते सभु सिखी वेंदासीं। अदा मतिलब त असां हाणे अमीर थी वियासीं। रुगो अमीर? हाणे त असां ज़मींदार थींदासूं ऐं वॾो बंगलो ठाराईंदासीं जंहिंमें 6 कमरा हूंदा ऐं सभु ॿाहिरि अलॻि अलॻि कमरे में रहंदासीं। सभु शादियूं कंदासीं ऐं बाबे खे 3 शादी कराईंदासीं। मुंहिंजा प्यारा भाउ गुलामू, बाबे जी शादी जे हिन उमिरि में कराईंदासीं त माण्हू टोकूं कंदा ऐं ख़बर थी त बाबो बि हाजी माण्हू हाणे किथे शादी कंदो? चवंदो त हाणे कुराड़ो थी वियो आहे, शादी करे छा कंदुसि पुटु? बसि हू बि इहो थो सोचे त पंहिंजे प्यारनि पुटनि जूं शादियूं करायां ऐं पंहिंजो घर आबाद कयां। हा यार, चवीं सच तो। पीरल तेल खपंदो त गवर्नमेंट अधु रक़म असांखे बि त ॾींदी न, पोइ त वाकई ज़मींदार थी वेंदासीं ऐं पोइ असां हिन तरह जूं सभु ज़मीनूं ख़रीद कंदासीं। हाणे छॾियो इहे ज़मींदारी जा ख़्वाब। असां ज़मींदार न थींदासूं, असां सभु कारोबार कंदासूं। छो त हिन मुआशिरे में ज़मींदार खां वधीक कारोबारी माण्हू खे वधीक पता आहे। कारोबार
उहो बि असां अनपढ़िया माण्हू। छो ग़ुलामो भाउ, अनपढ़ियल माण्हू कारोबार न कंदा आहिनि छा? ऐं हा, इहा ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो सभई त असां पंहिंजे ॻोठ में पंहिंजे ज़मीन मां जेका उपत थींदी, जेको असांखे हिसो मिलंदो, उन मां हिकु स्कूल ठहिराईंदासीं त जीअं असांजो ईंदड़ नसल पढ़ी लिखी सघे, असां वांगुरु जाहिल न हुजे। अदा हू ॾिसो, सोहेल पियो वञे मोटरसाइकिल ते। अदा अॼु सोहेल भाउ पुलिस जो इंटरव्यू ॾियण वियो हुयो। हा सुधीर भाउ, वियो त होॾां हो। अदा मुरीद, पोइ अचो त घर हलो, का ख़ुशीअ जी ख़बर ॿुधूं। हा अदा मुरीद, असांजो भाउ सोहेल वॾो पढ़ियल ऐं होशियारु आहे, ज़रूरु पास थियो हूंदो। असांखे पंहिंजे सौट ते फ़खुरु आहे। हिकिड़ो ई त आहे जेको 4 अखर पढ़ी ॼाणे, बाक़ी सभु त असीं कोरा ॼट आहियूं। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजी तरफ़ पाक खां इहा ई दुआ आहे त अलाह करे असांजो भाउ सोहेल पुलिस इंस्पेक्टर जे इम्तिहान में पास थियो हुजे। ऐं मुंहिंजी दिली दुआ आहे त मुंहिंजे पहिरीं भाउ जा सभु ख़्वाब पूरा थियनि। सौट हलो त घर हलो, अचो। अदा बाबू, असां वॾनि जी विरासत खे नथा मञूं, छो त इन ज़मीन में असांजो बि हिसो आहे। असांजो बाबू सादो ऐं चरियो हुयो, भली ज़मीन छॾे ऐं सादी चूंडे वञी खे। अदा तूं चुप छो आहे? हुननि जी ज़मीन मां तेल निकितो आहे। इहो तेल सिर्फ़ असांजे सौटनि जो न आहे, इन ते असांजो बि हक़ आहे, असांजे बाबे जो बि हिसो आहे। अदा तूं छो चुप आहीं? अदा ख़ामोश न हुजां त ॿियो छा कयां? मथो भित सां वञी टकरायां या बाबे जी क़बर ते वञी उनखे मयार ॾियां त तो ही छा कयो? असांजे हिसे में भितर न ठिकरण वारी ज़मीन ऐं हुननि जे हिसे में सोन ॾियण वारी ज़मीन। पर अदा साईं, चाचे पीराणे सियाणप कई आहे, उन असांजे अबोझ पीउ खे भितरनि ऐं ठिकरनि वारी ज़मीन खणाई हुई। चाचो पीराणो सियाणो, उहा ज़मीन चूंडे खे जंहिंमां तेल निकितो, इहा चाचे खे अॻ में ख़बर हुई, तॾहिं त इहा ज़मीन चूंडे खईं। इहा सॼी सियाणप असांजे सौट मुरीद जी आहे, जंहिं असांजे बाबे खे ॾटा ॾेई इहा ज़मीन खणाई। सौट मुरीद बि पोइ एतिरो ठाऊ कोन आहे जो असांखे हिसो न ॾींदो। इहा आखे पहिरियां पटियो हा त इन ज़मीन जा मालिक हुजूं हा, पर अदा हिसो त हुन खां हाणे ई असां वठंदासीं। सौट तूं सही थो चवे, चाचो थोरी सियाणप करे हा त अॼु असां बि अमीर हुजूं हा। मादर इहो ई त चाचे खां न पुॻो न। हिसो त हुननि जो पीउ पीराणो बि ॾींदो, न त हुन ज़मीन मां तेल जे बदिरां रत वेंदी रत। मूं चयो हो न दा त भेण खे न पढ़ायूं, तव्हां मुड़ियो ई न। हाणे ॾियो वञे मोह वॾेरनि सां। अड़े अख्तियार, इहो त ॿुधाए, वॾेरनि पंहिंजा ॿार न आहिनि पढ़ाया, तूं रुॻो पंहिंजी भेण जे मथां दमरियो थो वठी। अदा सजाद, वॾेरे जे घर जूं नियाणियूं न आहिनि पढ़ियूं, हुननि जा ॿाहिरि पढ़िया आहिनि। अदा अख्तियार, जे वॾेरनि जूं नियाणियूं न आहिनि पढ़ियूं, छा पंहिंजूं नियाणियूं असां न पढ़ायूं? अख्तियार, वॾेरा जो जाहिल हुजनि उन में असांजो कहिड़ो ॾोह? मुआशिरे में जेतिरो पुटनि जे पढ़ण जो हक़ आहे, ओतिरो नियाणियुनि जो बि आहे। पर अदा पर खे छॾ, असां वॾेरनि जे करे पंहिंजी भेण जो आईंदो तबाह कोन कंदासीं। असांजी भेण पढ़ंदी, हर हाल में पढ़ंदी। मुंहिंजी भेण आला तालीम पढ़ंदी ऐं मां हुन जा सभु ख़्वाब पूरा कंदुसि। अदा मारे ॾींदई भेण, पोइ हुनजे मथां वेही पार कढजांइ। छो मारे वेंदा असांजी भेण खे? असांजी न्याणी आख़िर हुननि जो कहिड़ो ॾोह कयो आहे? ही त वॾेरा आहिनि, पर कोई जवान जो पुटु ईंदो बि असां हुन सां मुंहुं ॾींदासीं। केरु मारींदो मुंहिंजी भेण खे? वॾेरा। अख्तियार तूं ड्रिज न, असां वॾेरनि जे कड़े ते न आहियूं वेठा। जेको बि असांजे मेरी अखि खणी ईंदो, असां हुनजी अखि कढंदासीं। ॾिस अख्तियार, असांजे सिंध जी केतिरियुनि नियाणियुनि तालीम हासिलु कई आहे, उन में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि आहे। उन्हनि पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो आहे। पर अदा उहो वॾे माण्हू जी धीअ हुई जेको मुल्क जो बादशाह हुयो, बादशाह, ऐं तव्हां असां ग़रीब हारी आहियूं।
हाणे ग़रीबतुनि जो भाग तेल बि हिननि जी ज़मीन मां निकिता सुहाना बि हिन सां गॾु पर हासिल कुझु बि कोन थींदुसि कदुर जनवट की न छो थो तरसे तन वटे तोड़े हुजन सूरत जा हूरन खऊं बेहसीन करे कदे केतिरो तू न्याज़ वियो ना पीन भली माठ अथी मिसकीन मता पो पिछे मन थे। वालेकुम अस्सलाम। जी बाबा अल्लाह खुश रखंदुई बचड़ा। दे ख़बर भला तो जो अॼु इंटरव्यू हुयो उहो कीअं थियो? तमामु बहितर बाबा साईं माशाअल्लाह। मूंखां इंटरव्यू वठण वारी टीम मूं मां बेहद ख़ुशि थी आहे बाबा साईं ऐं मां सभिनी खां पहिरियों नंबर आयुसि बाबा साईं ऐं इंशाअल्लाह बाबा साईं पुलिस ऑफिसर जो पहिरियों ऑर्डर मुंहिंजो ई ईंदो। इंशाअल्लाह अलाह करो त सभ खां पहिरियों ऑर्डर असांजे भाउ जो ई थींदो। वियो हा सुहेल भाउ। अदा मुरीद सुठो थियो जो तव्हां सभु अची वियो। मूं इंटरव्यू में सभ खां पहिरियों नंबर खयो आहे। असांखे सभु ख़बर आहे मुंहिंजो प्यारो पहिरीं भाउ सुहेल अॼु इंटरव्यू में पास थी पहिरियों नंबर खणी आयो आहे जीअं सदाई पढ़ाई में पहिरियों नंबर खणंदो आहे। इहा त असांखे ख़बर आहे त सौट असांजो कॾहिं बि पोइते कोन पियो आहे। इंशाअल्लाह अलाह कंदो त तूं जल्द ऑफिसर थींदे। अहिड़ो सिजी कॾहिं न आहे उभरियो जो असांजो भाउ सुहेल कॾहिं ख़ाली मोटे ऐं जॾहिं बि मोटंदो आहे त ख़ुशी जी ख़बर ई खणी ईंदो आहे। सुहेल भाउ तूं असांजे घर में ख़ुशियुनि जो सबबु आहीं। तुंहिंजे हुजण सां असांजे अंगण ते गुलाबनि जूं ख़ुशबू ईंदियूं आहिनि। मां त इहो ई चवंदुसि त असांजी सुञाणप तव्हां आहियो। पर अदा साईं तव्हांखे कीअं ख़बर पई? ऐं तव्हांजी सॼी ॻाल्हि असां ॿुधंदा आहियूं। सभ खां पहिरियां पंहिंजे भाउ खे मुबारक मां ॾींदुसि। मुंहिंजो भाउ पुलिस इंस्पेक्टर जे इम्तिहान में पास थियो आहे। मुबारकूं हुजनी सुहेल भाउ मुबारकूं। ख़ैर मुबारक पीरल अदा ख़ैर मुबारक। तव्हां सभिनी खे बि मुबारकूं हुजनि अदा। ख़ैर मुबारकूं पुट ख़ैर मुबारकूं। ख़ैर मुबारक भाउ। पर इहो त ॿुधाए त तोखे ऑर्डर कॾहिं मिलंदो? जीअं ई नतीजा पधरा थींदा ऑर्डर बि मिली वेंदो अदा। दिलजाए कयो तव्हां। मां त इन ख़ुशीअ में मण मिठाई जो विराईंदुसि ऐं सॼी बोरड़ी वारनि खे खाराईंदुसि। हा पीरल पुट मण मिठाइयूं विराईंदासीं। छड़ो मिठाइयूं छो देगियूं बि लाहींदासीं। सुहेल भाउ हेॾी वॾी ख़ुशी खणी आयो आहीं बाबा साईं जा ख्वाब पूरा करे ऐं वरी बाबा जे चेहरे ते उहा ख़ुशी नज़र ई कोन थी अचे। ईअं थो लॻे ॼण बाबा वॾी कंहिं गणती में आहे। अदा तव्हां बि सम्झो था न का ॻाल्हि ज़रूरु आहे। भला सभु ॻाल्हियूं अॼु ई कंदव छा? न मुंहिंजा बाबा साईं अॼु छो सुभाणे कंदासीं ॿिए ॾींहुं कंदासीं। पंहिंजो घर आहे कीअं था? अख्तियार जी बाबा साईं। हे ख़बर अकुल आयो अथव या न? मूंखे त लॻे थो तव्हां सभिनी जो अकुल ख़ता थी वियो आहे। मूं सम्झो न बाबा साईं तव्हांखे गैरत हाणे आई आहे या न? ॻाल्हि इहा आहे असुल सम्झी। अख्तियार अञा ताईं गैरत न आई अथव त वञी गैरत जूं गोरियूं खाओ ऐं पंहिंजी छोरीअ जो पढ़णु बंदि कयो। ज़फर खान सही थो चए त इहा छोकिरी तव्हांजी गैरत बोड़े छॾींदी। बाबा साईं मां बेगैरत न आहियां। मां पंहिंजे भेण जे पढ़ाइण जे हक़ में कॾहिं बि न आहियां। मां मुखालिफ़ आहियां ऐं मुखालिफ़ रहंदुसि पर अदा वारनि खे छा कयां मां? मतिलब त उन्हनि में गैरत न आहे पोइ उन्हनि खे गैरत ॾियार न। बाबा साईं मां वसत घणा थो कयां पर अदा वारनि जे साम्हूं मुंहिंजी हले ई नथी। अख्तियार खानदान खिले तो जग खिले तो खानदान रोटो माना ॾिजो ई ॾिजो। तव्हां सॼे राज वारनि खे इहा चङी तरह ख़बर आहे मां रईस बारी खान जो लाडलो सालो आहियां। बारी खान वारा हर कम मुंहिंजी सलाह सां कंदा आहिनि। इहा त सभ खे ख़बर आहे न। जी खानण साईं जी जी। पोइ तव्हांखे खानण जे ॾचे खां बचणो आहे न।
बारी खान ऐं उन्हनि जे भाइरनि जो चवण वठो ॻोठ जी न्याणी ॻोठ जी इज़त आहे ऐं उनजी इज़त न रजायो गैरत कयो गैरत पंहिंजी गैरत गैर माण्हू जेके ख्वार था कयो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम सागर खान तू अची वए जी अदा साईं ये कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि सागर खान ॻाल्हियूं हलनि थियूं ॻोठ में इज़त ऐं गैरत जो अदा साईं मूंखे घणो कुझु सम्झ में अचे थो सागर खान छॾ बाबा तूं उन्हनि ॻाल्हियुनि खे तूं वञी सिंधी प्यार जा गीत ॿुध तोखे कहिड़ी ख़बर त राज कीअं हलंदो तूं एतिरो घणो न सोच सागर तोखे ॻोठ जे मसइलनि जी ख़बर न आहे जावेद खान सागर खे कहिड़ी ख़बर हू त सदाई शहर में रहियो आहे वाह दा शाहज़ोर ख़ान वाह तव्हांजी बि इहा सोच आहे अॼु तव्हांजी सोच ॾिसी मूंखे ॾाढो दुख थियो आहे ॿियो छा चवां अदा ज़फ़र ख़ान उहो ज़मानो वियो जॾहिं पीर मीर ऐं वॾेरा पंहिंजी हलाईंदा हुआ हाणे सभु खे बराबरी जो हक़ आहे अदा इंसान ते ज़ुल्म न कयो सागर खान इहो तूं छा थो चवीं खानड़ पहिरियां त मां ख़ान आहियां मां सागर आहियां सिर्फ़ु सागर ऐं ॿी ॻाल्हि त हितां जो रवाज़ मूंखे नथो वणे मां इन रवाज़ जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां मां इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदुसि अदा साईं अख़्तियार जी विझड़ाइप जेका आहे न वॾेरनि सां तमामु गहरी थी वई आहे कॾहिं असांखे इहा नुक़सानु पहुचाईंदी सजाद भाउ मां त सोचे सोचे परेशान थी वियो आहियां कयां त आख़िर कयां छा मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे अदा तव्हां परेशान न थियो जे अदा अख़्तियार मुंहिंजे पढ़ खे नथो सहे न त मां कोन पढ़ंदसि न मुंहिंजी भेण न तूं तालीम कोन छॾींदीअ जेकॾहिं छॾिणो पियो त असां ही ॻोठ ई छॾे हलंदासीं जिते रुगो जहालत आहे ऐं जहालत जी ऊंदाही आहे पंहिंजा अबाणा कख छॾे हलूं जिते अबनि ॾाॾनि जी ज़मीन आहे उहा छॾे हलूं असां न ईअं कॾहिं बि न थींदो असां पंहिंजे बुने ते वेठा आहियूं पंहिंजे घरां था खाऊं असां पंहिंजो ॻोठ पंहिंजो वेड़ो कॾहिं बि न छॾे हलंदासीं सजाद जहालत खे शिकस्त ॾींदासीं छो त असांजो आईंदो रोशन आहे इंशाल्लाह अदा अल्लाह असांजो हामी आहे असां हिन नासूर जे ख़िलाफ़ जंग था विढ़ूं ऐं मूंखे पक आहे त असां हिन में कामयाबु ज़रूरु थींदासीं सुहाना भेण तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं असांखे अञा वधीक हौसलो ॾियनि थियूं जन भाइरनि जी तो जहिड़ी बहादुर भेण हुजे उहे कॾहिं बि कोन हाराए था सघनि सजाद भाउ मां तव्हांजा कुर्बान आहियां घोर आहियां मुंहिंजा भाउ मां तव्हांजे मथां सुहाना तुंहिंजी दुआउनि सां इंटरव्यू त तमामु सुठो थियो आहे हाणे दुआ कर त ऑर्डर बि अची वञे मुंहिंजी दुआ आहे मुंहिंजा जानी इंशाल्लाह मुंहिंजो साईं ऑफिसर थींदो ऐं वर्दी पाए मुंहिंजे साम्हूं ईंदो आमीन मुंहिंजी जान ऐं नफ़रत भरे हिन ॾेह मां दुश्मननि खे धिके परे कढिजांइ ऐं हितां जा ॾोह ख़तमु कराइजांइ प्यार ऐं अमुन जी फिज़ा क़ाइमु कजांइ मुंहिंजो पहिरियों मिशन इहो ई आहे त हिन तर मां ॾोह ख़तमु करियां ॾोहारनि खे ख़तमु करियां ऐं हिते अमुन करायां ऐं तूं बि दुआ कर त मां टीचर थी करे ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾियां जीअं उनजी रोशनी सां पूरो ॻोठ चमकी पवे अलाह कंदो ईअं ई थींदो ऐं अदा मुरीद जी त इहा ई ख़्वाहिश आहे काश असांजे ॻोठ में सरकारी स्कूल जी बिल्डिंग हुजे ओ चरी छोकिरी तोखे ख़बर आहे न अदा मुरीद वाइदो कयो आहे त जंहिं ज़मीन मां तेल निकितो आहे उन जे एवज़ सरकार खां सभ खां पहिरियां ई स्कूल जे बिल्डिंग जी घुर कंदो सची तुंहिंजे चंड जहिड़े चहिरे जो कसम कारे वगे में केॾो प्यारो थो लॻी कारे वगे में केॾो प्यारो थो लॻी सोहणनि सभिनि में सितारो थो लॻी सोहणनि सभिनि में सितारो थो लॻी कारे वगे में केॾो प्यारो थो लॻी कारे वगे
में केॾो प्यारो थो लॻी सोणनि सभिनि में सितारो थो लॻी सोणनि सभिनि में सितारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी हर वार तुंहिंजा वंग था विझनि दिलि ते हुस्न जा डंग था लॻनि कारी हर वार तुंहिंजा वंग था विझनि दिलि ते हुस्न जा डंग था लॻनि सोन जो ठहियल सॼो सारो थो लॻी सोन जो ठहियल सॼो सारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी बदन कश्मीरी अखियूं आंगुरियूं चपने ते खिली तो रखियूं भूरो थी बदन कश्मीरी अखियूं आंगुरियूं चपने ते खिली तो रखियूं पीरी तू चमन जो नज़ारो थो लॻी पीरी तू चमन जो नज़ारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी सुहिणनि सभिनि में सितारो थो लॻी सुहिणनि सभिनि में सितारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी सुहिणनि सभिनि में सितारो थो लॻी सुहिणनि सभिनि में सितारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी कारे वॻे में केॾो प्यारो थो लॻी खबरदार सेठ खैरल लहकार मां सेठ रही तो या हणाए फायर हिकड़ी ॾिसी छा थो सेठ लहकार मां छो सेठ ख़ौफ़ खां सुन थी वियो आहे साह थो निकिरई ही मरण थो चाहे हिनखे मौत थो घुर्जे वही तो कारमो जा फणे पिब जानू तो के हर महीने पांचो भत्तो मिलंदो आहे न मिलंदो आहे सेठ पर थोरो हिन दफ़े तो खां वधीक रक़म वठणी आहे ऐं इहा रक़म तोसां गॾु कार में आहे हैरान थी न ॾिस सेठ हाड़ेल आहियूं पर बेखबर न आहियूं सभु ख़बर रखंदा आहियूं त कहिड़ो सेठ कहिड़ी महिल एतिरा पैसा तो खणे सेठ बैंक में तुंहिंजा केतिरा अकाउंट आहिनि सभु असांखे ख़बर आहे त तूं केतिरी मिल्कियत गॾु कई आहे सेठ छा असांखे ख़बर न आहे त तूं केतिरा कार में पैसा कयो अमानू जी वॾा सेठ जो बैग खणी अच गाॾीअ मां
जानू अॼु इहो तूं सुठो न आहे कयो। तूं ई ॿुधा सेठ त पोइ कीअं कयां? ठोकियो ज़ुफैर, न त मां हणांसि। न जानू न, मूंखे घुरियो अथव, अॻ में अथव, मूंखे मारजो न। अभी विचू आहे विचू, जो सर मारे जा खारे। ऐं नाग जो डंक हिकु माण्हू ख़तमु। अचो साथियो, हली ॿियो को शिकार कयूं, पोइ था हली जशन कयूं। अचो पुट अचो, अचो वेहो अचे। असां वेहण न आया आहियूं। त पोइ कीअं आया आहियो? तूं चुप कर पीरल, तोजे ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे। बाबू पुट नादर, अचो अची खट ते वेहो। चाचा असां वेहण न, पंहिंजो हक़ वठण आया आहियूं। पंहिंजो हक़? हा, पंहिंजो हक़ जेको तव्हां असांखे न ॾिनो। कहिड़ो हक़ रहियल आहे तव्हांजो असां ॾांहुं? नादर पुट, जेको असां तव्हांखे नाहे ॾिनो। ज़मीन चाचा, ज़मीन। ज़मीन? जंहिं ज़मीन मां तेल निकितो आहे पीरल, उन ज़मीन में असांजो बि हिसो आहे। उन मां असांखे पंहिंजजो हक़ खपे। बाबू भल तूं असांजो सोट आहीं, चाचे मरायत जो पुट, पर ज़मीन जी विरासत थी चुकी आहे। असां इन ठगीअ जी विरासत खे नथा मञूं। नादर, सामने पंहिंजी इन गंदी ज़ुबान खे त कटे कुतनि जहिड़ो फिटी न करे छॾियां। जेका मुंहिंजे बाबा जहिड़ो कड़को करे थी ॻाल्हाए। कटे त ॾेखार मुंहिंजे भाउ जी ज़ुबान, त तोखे मुड़ुस मञियां। अरे असां मुड़ुस माण्हू आहियूं, मुड़ुस माण्हू। तव्हां जहिड़ा शोधा न, जेके वॾेरे जो टुकरनि ऐं हुनजे ॻाढ़े बोड़ ते पंहिंजे रत जे रिश्तनि जा वैरी थी बीठा आहिनि। असांजे तॾे ते ऐं असांजे घर आया आहियो, तॾहिं असांजा हथ वधल आहिनि। न त तव्हांखे इहो ॻाल्हाइण बि न ॾियूं आहे। छा ॿुधव? जेॾी आकड़ ऐं तकबुर आहे तव्हांखे न, इहा आकड़ तव्हांजो कंधु भञंदी। जेकॾहिं असां सां मुंहुं न ॾींदव न, त सम्झो था पाण। असां इन तेल वारी ज़मीन मां हिसो ज़रूर वठंदासीं। छा जोड़े हिसो? छा जो हिसो? तेल असांजे बाबे जी ज़मीन मां निकितो आहे, तव्हांजे पीउ जी ज़मीन मां न। हिसो वठण आया आहिनि, वञी पाण खे अॻ में मिठे तेल सां ठाहियो। मुरीद, तूं इहो सुठो नथो करीं। तव्हां चुप थियो। नादर ऐं बाबू, मां पंहिंजो मसइलो पाण ठाहींदुसि। असांखे 2 ॾींहंनि में वर्दी खपे चाचा, न त छा कंदे? हा, जेको करणो अथव कजो, ॾिसंदासूं। पीरू, छा कंदो तव्हां? मारींदो असांखे? अड़े जेकॾहिं एॾा मुड़ुस माण्हू आहियो त ॿिए ज़माने सां वञी मुंहिंजो, ॿियनि सां पुॼो कोन, पंहिंजनि ते का। अड़े सुञाणप वारियूं अखियूं धारियो, पंहिंजनि खे सुञाणो। ॿिया माण्हू तव्हांखे असांखे वेड़ाइण था चाहिनि, सम्झो रे, छो नथा तव्हां ॻाल्हि? हाणे घणी थी, शराफ़त सां हितां टरी वञो, न त पंहिंजे नुक़सान जा पाण ज़िम्मेवार हूंदो। ऐं इहो हक़ हर हाल में वठंदासीं चाचा, पोइ असां मरूं या बचूं। के ॻाढ़े ॿोड़ वारा ॿिया हूंदई मुरीद। तूं असांखे सुञाणे थो, तूं असां रतो आहियूं। ज़मीन असांजे बाबे जे हिसे में तॾहिं चाचे पाण ॾिनी हुई, ऐं न ख़ैराबाद कलर ज़मीन खे असां हिननि हथनि सां महिनत करे ठाहियो आहे। हाणे जॾहिं कुदरत जी महिरबानी थी आहे ऐं हिन मां तेल निकितो आहे, त हिसो वठण भॼी पहुता हो। अरे ना हिसो, वञो। लो मां चवां थो, डरो हितां। अदा नादर, ॾिसंदासीं हिननि खे कीअं नथा हिसो ॾियनि। अच त हलो। हिसो वठण आहिनि, मुहांडरा आहिनि, मोर मिठे तेल जा ॾियल आहिनि। अरे छॾे बाबा, पुट कंहिंसां तो पियो ॻाल्हाए? इहे बि माण्हू आहिनि। बाबा, तूं बि आहे बादशाह माण्हू, जेकॾहिं अॻ में हिननि सां सभु शयूं छिनी छॾी आहे न,
तीअं जी घाटे में न पवनी आहे विभ वारी बंदूक न पियो हणी इन नादर खे हाणे असांजो नकी कपजी वियो आहे सॼो तर थो खिले असां ते सॼो तर माण्हू था चवनि त हिननि जी भेण पढ़े थी बस हाणे बस घणो गंद कई गैरतमंद भाउ भेण असांजी थी पढ़े गैरत वरी माण्हुनि जी थी मरे सोच कर कुझु अदा अख़्तियार पंहिंजी न्याणी ते हरू भरू छो थो इल्ज़ाम आणे गैरत उन्हनि जी न पर असांजी वरे थी असांजी ख़ामोश बदतमीज़ बद ज़बान अरे गैरत न्याणी जे पढ़ण सां नाहे मरंदी मूंखे ख़बर आहे तूं कंहिंजे चवण ते गैरत थो खाईं उन्हनि वॾेरनि जे चवण ते जेके कंहिंजो बि भलो न चाहींदा आहिनि अदा सजाद तूं अदा अख़्तियार भाउ खे न चओ सही थो चवे त न्याणियुनि खे न पढ़ाइजे सुहाना भेण ही तूं छा थी चवीं हा अदा बाक़ी गैरत इन में नाहे मरंदी त माण्हू सॼो ॾींहुं वॾेरनि जे पोयां हुजे सुहाना ख़बरदार अख़्तियार मतां भेण जे मथां वांगुरु खई थी अदा मां त पंहिंजो हथ ई रोके थो वञा पर मुंहिंजूं ॻाल्हियूं हिकु ॾींहुं तव्हां यादि कंदो यादि जॾहिं असांजी भेण असांजे मुंहं ते बेघर थींदी चमाट हणंदी तॾहिं तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं बस अख़्तर बस हाणे तूं घणो चई वए अॼु मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे तिखियूं थो लॻनि न ता अख़्तियार या बेलगाम ज़बान तुझे काकड़े में कढी छो तो निकिरी वञ घर मां डरी वञ मुंहिंजे अखियुनि जे आॾो मां चवां थो गुम थी वञ वञा थो अदा वञा पर मुंहिंजा जुमिला तव्हांखे यादि ईंदा यादि तूं दिलि न लाइ न्याणी अख़्तियार कुझु जज़्बाती आहे अदा जे मुंहिंजी पढ़ाई सां मुंहिंजे भाउ जी गैरत मरे थी त मां न पढ़ंदसि न मुंहिंजी भेण न गैरत पढ़ण सां नाहे मरंदी गैरत त ग़लति करतूतनि जे करे मरंदी आहे हा भेण हिकु ॾींहुं ज़रूरु अदा अख़्तियार खे सम्झ ईंदी तूं दिलि न लाइ भेण तोखे अञा पढ़णो आहे ऐं तोखे पंहिंजा ख़्वाब बि पूरा करणा आहिनि मूमल तुंहिंजे अचण सां ज़िंदगीअ में रौनक अची वई आहे समूरो माहौल ख़ूबसूरत आहे इहो सभु कमाल तुंहिंजे प्यार जो आहे जेको ॾुखियनि रस्तनि ते बि आसानी पैदा कंदो आहे बसि पारा त हुजे साईं मूंखे अधु रस्ते में न छॾिजांइ न त हीअ तुंहिंजो रज़ा मरी वेंदो मरनि तुंहिंजा दुश्मन तूं भला चरियो आहीं छा अहिड़ियूं ॻाल्हियूं करे दिलि खे चीरे छॾींदो आहीं हा तोखां सवाइ पाण खे अलील थो सम्झां तूं जेकॾहिं कोन आहे न चंड जी चांडोकी बि मूंखे साड़ींदी आहे तूं आहे न जून जी उस बि मां पंहिंजे लाइ शाम थो पायां प्री मुंहिंजे प्यार जी पार त हुजे मतां किथे अधु रस्ते में छॾे न वञे मां मरी वेंदी महिराज़ा असांजो प्यार ज़िंदाबाद रहंदो तूं को बि उल्फ न कर चरिया मेहंदी त ॾेखार सोहणी कहिड़ा कया थी सिंगार सोहणी मां इनाम ॾियां वञी उनखे जंहिं तोखे कयो आहे तयारु सोहणी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिलि ते हणे थी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिलि ते हणे थी दिल ते हणे थी
तीर दिल ते हणे थी। तुझी सूरत सुभान अल्लाह मिठड़ी मूरत सुभान अल्लाह। मालिक सोहणो ठाहियो मूंखे तोब केॾो चाहियो मूंखे। तुझी सूरत सुभान अल्लाह मिठड़ी मूरत सुभान अल्लाह। मालिक सोहणो ठाहियो मूंखे तोब केॾो चाहियो मूंखे। थोरो इंतज़ार कर अञा पहिरीं ॻाल्हि तुंहिंजी दर्द कीअं मञा पहिरीं। ही सिगार सिर्फ़ तुंहिंजे लाइ ही मुंहिंजो प्यार तुंहिंजे लाइ तूं बि मूंखे वणी थो। तीर दिल ते हणे थी अॼु त ॾाढी वणे थी। तीर दिल ते हणे थी। माशा अल्लाह दिल बर तो जा चमकन था सब जेवर तो जा। सुहाने जेके जलवा आहिनि ओ दिल बर सब तुंहिंजा आहिनि। माशा अल्लाह दिल बर तो जा चमकन था सब जेवर तो जा। सुहाने जेके जलवा आहिनि ओ दिल बर सब तुंहिंजा आहिनि। मुखे मेहंदी त ॾेखार सुहिणी कहिड़ा कया थी सिंगार सुहिणी। मां इनाम ॾियां वञी उनखे जंहिं तोखे कयो आहे प्यार सुहिणी। अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी। अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी। बस मुरीद बस घणो काकड़ो करे असांजे साम्हूं न ॻाल्हाए। मूंखे ख़बर आहे तूं केतिरो ठाहूको जवान आहीं। असां वटि तुंहिंजा सोट तव्हां खणी आया आहियो। असां ॻोठ जा चङा आहियूं ऐं तव्हां असांजे ॻोठ में था रहो। तव्हां बि चङनि वटि ईंदी आहे त निबेरो बि चङा ई कंदा। असां तव्हां भाइरनि खे इन्ही करे घुरायो आहे त सोटनि खे पंहिंजो हक़ ॾियो ऐं उन्हनि सां मुंहुं ॾियो। असां पंहिंजनि हथनि में चूड़ियूं न आहिनि पातियूं जो तूं असांखे धमकियूं थो ॾे। ऐं हा बारी खान तूं वॾेरो ज़रूर आहीं हिन ॻोठ जो पर असीं वेठा पंहिंजे पट ते आहियूं। ज़मीन असांजी आहे असांजे अपन दादनि जी आहे। त पोइ हक़ बि हुन ज़मीन ते बाबू वारनि जो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ तव्हांखे ॾियणो पवंदो। छाजो हक़ छाजो हक़ बारी ज़मीन असांखे हिस्से में मिली जेका ग़ैराबाद हुई। असां पंहिंजी महिनत करे पंहिंजो पखर वहाए उनखे खेड़े उनखे आबाद कयो आहे। ऐं जेकॾहिं असांजे भाग में ज़मीन मां तेल निकितो आहे असांजे सौटनि खे बाहि लॻी आहे। साईं असां पंहिंजी ज़मीन मां हिकु इंच बि उन्हनि खे कोन ॾींदासीं। तव्हांजी एतिरी ज़रूरत जे बोतारनि जे साम्हूं था ॻाल्हायो। लामू बाबू वारनि खे हक़ ॾियणो पवंदो। त पोइ तव्हां ॿाहिरि बि यादि कयो मुंहिंजो नालो बि खानन आहे। खानन जे खानन खिले त जग खिले जे खानन रुसी नचो ई नचो। ऐं ही मुरीद हर बच्चे खे मुंहुं ॾियणु ॼाणे थो कानन। अच मुरीद अच। अदा साईं तव्हां ख़ामोश छो आहियो? सागर खान खे तव्हांजो ख़्यालु नथो पोतार साईं? अदा साईं
जे सागर ईअं राज वारनि जो पासो वरितो त पोइ असांजी वॾेरा अदा साईं कीअं हलंदी? बिल्कुलु अदा साईं, सागर असांखे तबाह करे छॾींदो या वरी तरी छॾाए छॾींदो। मां पंहिंजे मुंहुं सागर खे सम्झाईंदुसि, हू सम्झी वेंदो। ऐं मां तव्हां खां वधीक सागर खे सम्झाईंदुसि, अहिड़ो सागर खे सम्झाईंदुसि जो उनजी 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। आख़िरकार इन राज जो राणो मूंखे थियणो आहे। सब मरी वेंदा। पर तू न मरती है, तू न मरती है, तू न मरती है। ही गोट बगड़न जो गोट है। तो कल लिखाया तो वो बगड़ साजन। तू न मर जाए, तू न मर जाए। तू तो इन कौम जी अजीम नियाणी आई। तू इन कौम जी अजीम नियाणी आई। तू इन गोठ में ऊंधाईअ में लाट बणिजी आई आई। हा, तू इन गोठ में ऊंधाईअ में लाट बणिजी आई आहे। तोखे इन गोठ खे रोशन करणो आहे। तालीम खे आम करणो आहे, तालीम खे आम करणो आहे। कंहिंखे न ॿुधाइजांइ, न ॿुधाइजांइ कंहिंखे। तोखे बि मारे छॾींदा। कारो तूफान, हू कारो तूफान तो अचे, कारो तूफान तो अचे। सब मरी वेंदा। ख़बर आ, खानू के सब ख़बर आहे। जानो खान, तू ऐं तुंहिंजे साथनि सेठ खैरल खां 1 करोड़ पढ़ियो आहे। भला सेठ खैरल अरबपति आहे। 1 करोड़ जान जी ख़ैरात ॾिनई त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। खानण हुकुम कर, हिन करोड़ मां तुंहिंजो हिसो तोखे काथे पुॼायूं? बारी खाने बंगले ते या तुंहिंजी पुराणी औताक ते? मुझे 1/2 करोड़ हिसे मां 10 लख तव्हां खणो। बाबा मूंखे 40 लख मुंहिंजी पुराणी औताक आहे न, उते पुॼाए वञो। पर खानण 10 लख कहिड़े ख़ुशी मां था ॾियो? जानू तोखे त ख़बर आहे न, खानण खिले त जग खिले। जे खानण रुसे त ॾचो ई ॾचो। इहो बारी खान जो भाउ छोरो सागिर वधीक पढ़ी आयो आहे। मुंहिंजी राह जो कंडो बणजण चाहे थो। तुंहिंजी राह जी रुकावट मूं सम्झियो न खानण। उहो कंडो पेरनि में लॻण खां पहिरियां कुचड़ण चाहियां थो। मां सम्झी वियुसि खानण। बारी खान ऐं हुनजा सभु भाइर तोखे हिकु हिकु करे हटाइणा आहिनि ऐं हिन राज जो धणी तोखे थियणो आहे न, ईअं न खानण? ओ इते रखेस न जानो। छोरो सागर शहर वेला आहे, शाम धरा वापस ईंदो। जीअं ई रस्ते सां अचे न लिटाए छॾेस। खानण खिले त जग खिले, जे खानण रुसे ॾचो ई ॾचो। ॾचो त हाणे थींदो खानण, ॾचो न थींदो त सागर कीअं मरंदो। छो त जानू ज़बान जो सचो ऐं कौल जो पक्को हूंदो आहे। सरदार ही असां छा पिया ॿुधूं? सागर ऐं असांजो शिकार? वाकई सरदार असां ही छा पिया ॿुधूं? सरदार मतलब त खानड़ असां खां वॾो शिकारी आहे। त पोइ छा ख्याल आहे सरदार? हली डंग हणी अचो सागर खे। सरदार ना को तरगो सागर के देखारी ॾींदो, हक त मां हणंदोमांसि। मां
सरदार धक अहिड़ो हणंदो मां जो फथ कंदो ई न। त पोइ अचो, देर छाजो। जेकॾहिं उन्हनि बारी खानारनि खे जवाब ॾिनो त इन मामले खे असां पाण ॾिसंदासीं अदा। जेकॾहिं असांखे ज़मीन जे हिसे ॾियण खां इनकार कयूं त तेल उहे बि न खणंदा। पर अदा बाबू, उन ज़मीन ते उन तेल जी मालिकीअ जे लाइ गवर्नमेंट बि पहुती आहे। हुकूमत फील मस्त आहे, असां छा करे सघंदासीं? जेकॾहिं हुकूमत फील मस्त आहे त असां बि ज़बरदस्त आहियूं। धमाका कंदासूं, धमाका। अदा इहो त सौ सिधो हुकूमत सां झेड़ो थींदो। न अदा बाबू न, असां हुकूमत सां झेड़ो न कंदासीं। असां मुरीद वारनि जा माण्हू मारींदासीं। पर हू मारजन छो? उहो असांजा रत आहिनि ऐं रत टांगे ते वरंदो आहे। सोट बदर, तुंहिंजी इहा ॻाल्हि सही आहे। कॾहिं कॾहिं रत ते क्यास थींदो आहे। उहा तांगी बाबू भनी छॾींदो जेका कंहिंजे मुंहं ते घुमे। अदा जॾहिं कंहिंजी जंग जा बांह भइजी न पोइ ख़बर पइजी वेंदी। अॼु कंदासीं सोट वारनि सां तमामु मस्त कलंदर। तूं हिकिड़े? हाँ सागर खान, मां हिते। अॼु अलाह छो अदा खे देर थी वई आहे। तव्हांजो इंटरव्यू बि त हुयो न? हाँ मुंहिंजो त इंटरव्यू हुयो, तव्हांजो बि त हुयो न। मां बि उस्ताद जे लाइ फार्म जमा करायो आहे। पर सागर खान, तव्हां वॾेरा थी बि न सुहाना न, मां ख़ान न आहियां ऐं न ई पाण खे ख़ान सॾराइणु चाहियां थो। त पोइ तव्हां पंहिंजे नाले जे पोयां कहिड़ो नालो ॾियणु चाहियो था? सागर खान जी, अलाए कहिड़ी सोच में हलिया विया हो? सोच त वॾी आहे सुहाना। मां टीचर थी ॻोठ जी जहालत खे ख़तमु करणु थो चाहियां। मतिलबु त तव्हांजी ऐं असांजी सेम सोच आहे। ख़ैर, हाणे मुंहिंजे घर वञण जो टाइम थी वियो आहे। कान का सारी मूंखे रोड ते मिली वेंदी। हाणे मां हलां थी। तोखे कहिड़ी ख़बर त तोसां मिलण खां पोइ वक़्त जो अहसास ई नथो थिए। सुहाना, काश तूं मुंहिंजे जज़्बनि खे सम्झी हा। मुंहिंजी दिलि जी धड़कन में सिर्फ़ु तुंहिंजो नालो आहे। तू ही
अदा साईं मुरीद वारनि जेको अची असांजे बंगले में ॻाल्हायो न इहो असांजे शान जे ख़िलाफ़ आहे अदा साईं। हाणे हुननि खे ठाहूको सबक़ सेखारिणो पवंदो न त राज में असांजी इज़त टको बि न रहंदी। जेकॾहिं असां कमज़ोर थियासीं त सभु असां ते का कंदा, उन्हनि ते अहिड़ी हला कयूं जो धमाको थी वञे। उन्हनि जी ज़मीन मां तेल छा निकितो आहे, असांजी इज़त ई नथा कनि। अदा साईं हाणे उन्हनि खे डर न ॾियो, असांखे इजाज़त ॾियो त उन्हनि जा मथा रत में ॻाढ़ा करे अचूं। ज़फ़र ख़ान तव्हां रुगो हुकुम कयो, असां उन्हनि खे कई धकम ख़तमु करे छॾींदासीं। बतार साईं बाक़ी हथियार छो धरे, हुकुम कयो त उनखे ख़तमु करे अचूं। हाँ ज़फ़र ख़ान, जीअं ॻोठ जा कुता उन्हनि जे रत चट वॾा हलिया आहिनि असांखे अखियूं ॾेखार। जावेद ख़ान हाणे तव्हांखे अहिड़ो कुझु करण जी ज़रूरत न आहे। छो कानड़ अहिड़ो तूं छा कयो आहे? बारी ख़ान तव्हां ॿाहिरनि जी इज़त ख़ानन जी इज़त आहे। जेको तव्हांजी इज़त न कंदो ख़ानन उनखे बच कंदो। छा मतिलबु, छा थो चवणु चाहीं? मतिलबु त बारी ख़ान अॼु जेको मुरीद वारनि सां नाक कंदा त राज ई ॾिसंदो। अॼु उहा तेल वारी ज़मीन रत में लाल थी वेंदी। ओ हिते रखी तू भी सुखी रहे, तू न सुख जा, तू न सुख जा न तो मुझे सिंधु सुखी भी दे, मुझे सिंधु सुखी भी दे। अगे ही धारियन मुझे, अगे ही धारियन तो ते पखाड़ होए हो दिस दिस ही पानी आ, ही पानी आ। न सिंधु ही तू जो पानी ना है, ही तू जो पानी ना है, ही ते किनो पानी है, ही कठन जो पानी है। असां सभिनी जे लाइ नुक़सानकार आहे, असां सभिनी जे लाइ नुक़सानकार आहे। या ख़ुदा असांजे सिंध धरतीअ जी भारत ते, असांजे सिंध अमड़ी जी भारत ते सब सुखी गया, दरिया भी सुखी गया।
छा दा छा हाणे त असां मुंहुं खणण जहिड़ा बि न आहियूं रहिया। अख्तियार तू चुप कर सजाद भा, मां तो अख्तियार खे सम्झाया। तूं छा सम्झाई दादा? असांजी भेण गैरत जा सभु लीका लताड़े चुकी, हाणे वरी इंटरव्यू ॾियण वई आहे मास्तराणी थी। इन जो मतिलब तू माठ न कदे। कीअं माठ कयां? असांजी भेण जॾहिं मास्तराणी थी ईंदी त रस्ते में हुनखे केतिरा माण्हू ॾिसंदा, हा? ऐं जॾहिं रोज़ स्कूल वेंदी त घणा माण्हू हुनखे ॾिसंदा। तुंहिंजे अंदर में भेण जे लाइ एतिरो ज़हर छो भरियल आहे? अदा ख़ुदा खे मञो, पाण में न विड़ो। सॼे ॻोठ जा माण्हू खिलंदा त ॿाहिरि पाण में विड़नि था। भेण मूंखे प्यारी आहे अदा, पर छा? खोले ॿुधा। पर गैरत जी ॻाल्हि आहे। बस जेको थियो न हुनखे असां पाण ई मुंहुं ॾींदासीं। मुतबर तूं विच में न अचिजांइ। अदा अख्तियार तूं बि हाणे कुझु सोच, अधे ॻोल्हण वारा सही था चवनि। मां बर्दाश्त न कंदुसि, छो त मां तुंहिंजो मतिलब छा आहे? तूं चवण छा थो चाहीं त हिकिड़ो गैरतमंद सिर्फ़ तूं ई आहीं? अञा हुननि खे सिंग थींदा आहिनि। मां चवां थो बस कर, बेअदब बदज़बान। तूं एतिरो मथे थी वियो आहीं, तूं असां सभिनी खां एॾो वॾो गैरतमंद आहीं। मां चवां थो अॻिते सुहाना जो भाउ नसड़ रहंदो कर। सुहाना जो भाउ मां न आहियां, पर तूं त ॿुधाए मां पुटु कंहिंजो आहियां। अदा दिलि त चए थी पंहिंजे हथनि सां हिननि खे मारे छॾियां। न अदा सजाद न, ही उहो सर आहे जंहिंखे जेतिरो वठंदे ओतिरो ई फुटी ईंदो। दिलावर मां तोखे केतिरा दफ़ा चयो त मुंहिंजो रस्तो न रखंदो कर। मां दिलि जे हथां मजबूर आहियां मूमल। अहिड़ी दिलि पंहिंजे सीने मां कढी ॿाहिरि कर दिलावर, जेका ॿिए कंहिंजे प्यार ते शिकरे वारी नज़र रखे। इहो ॾोह पंहिंजे तूं हुस्न ते ॾे जंहिं मुंहिंजी दिलि खे चरियो कयो आहे। मां ई मुंहिंजो हुस्न रज़ा जी अमानत आहे। ऐं मां मुंहिंजो छा थींदो? ऐं मां जो पंहिंजे अंदर जी कुर्सी ते तोखे विहारे छॾियो आहे, उनजो छा थींदो? वञ पंहिंजी ज़िंदगीअ खे गुज़ारे लाइ वञी ॿियो साथी ॻोल्ह। ईअं न थिए त मां तुंहिंजी दाह वञी तुंहिंजे वॾनि खे ॾियां। तूं मुंहिंजे अंदर जी राणी आहीं ऐं मूमल मां तोखे पंहिंजो ज़रूरु कंदसि।
सागर साहब ही तव्हांखे छो पिया मारनि? हुआ त धाड़ेल पर मूं मथां फायरिंग कंहिं कराई आहे। ख़ैर जेकी बि आहिनि भॼी विया। छा सागर बची वियो? सूबेदार सोहेल अची वियो? इहो सोहेल मुरीद वारो बाप वञड़े छोरो सूबेदार बि थी वियो। तेल भी उन्हनि जी ज़मीन मां निकितो, छोरो भी उन्हनि जो सूबेदार। हलड़े ग़रीब तुझा भाग। खानड़ा जी 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 ज़फ़र खान जी। हा खानड़ा तुझा मोकलन माण्हू फेल थी चुका। तव्हां सभु कंहिंजी ॻाल्हि था कयो? बाबू वारनि जी? ॿिया कहिड़ा तूं हमरा मोकिलिया?
मुरीदवारनि खे मारण लाइ। मूं त सम्झो तव्हां जानू धाड़ेल असां घर वारनि जी ॻाल्हि कयो था। वरी कहिड़ी सोच में पइजी वई? मतिलब त बाबू वारा भाड़िया निकिता। खानड़ तुंहिंजा माण्हू त भाड़ो ई न मारे सघिया, तूं त वॾियूं ड्राणियूं पियो हणी। ऐं उहे पाण ई पंहिंजा मथा फाड़ाए पाण खे खटनि ते खणाए घर पहुता आहिनि। न खानड़ खिलियो न ई डचो थियो। भला इहो ॿुधायो कहिड़ो कमु आहे मुंहिंजे लाइ? अदा बारी खान तोखे सॾायो आहे। बारी खान मतिलब त खानड़ खिले जग खिले, खानड़ रुसे त डचो ई डचो। गुलामो पुत्र ही कहिड़ो कहर करे आया है? पंजन जो ई रत वहाए आया है। इहो तव्हां सुठो नाहे कयो, पंजन जो ई रत नाहे वहाइबो। बाबा हुननि वारी कहिड़ियूं असां सां चङायूं कयूं जो ही उन्हनि खे छॾे ॾियनि। सॼो ॾींहुं उहो असांजे पेरनि जे पुठियां आहे। हिननि जेको बि कयो आहे सही कयो आहे बाबा। पर पुत्र इहो सुठो अमल नाहे। माण्हू छा चवंदा त पीराणो पंहिंजे पुटनि खां ई पंहिंजनि जो सिर थो खणाए। बाबा धक हुननि बि असांखे आया आहिनि, तकलीफ़ असांखे बि आहे। का बि त हू करे आया हा न, असां त वञी हुननि सां कोन विढ़िया, तॾहिं त हू असांखे मारण आया हा। फर्क़ु एतिरो आहे, हुननि खे धक घणा लॻा, असांखे धक थोरा। चाचा साईं उन्हनि ग़लति कयो आहे असां ते हमिलो करे। असीं बि मजबूर थी पिया जवाबु ॾियण ते चाचा साईं। बाबा हू त पंहिंजा होश विञाए अंधा थी असां वटि आया। हुननि खे त रुगो छेड़ो ई करणो हो। अड़े चरिया पीरल, हू मुंहिंजो ई रत आहिनि, मुंहिंजे जिगर जा टुकड़ा आहिनि। उहे तव्हांजा पंहिंजा आहिनि, धारिया नाहिनि। बाबा इहा ॻाल्हि त असां बि सम्झूं था, पर को अहिड़ो माण्हू हुजे जेको हुननि खे बि वञी सम्झाए न। सॼो ॾींहुं परायनि चुरचनि ते वतन था असांजे ख़िलाफ़ खॾूं खोटींदा। बाबा ही मां छा थो ॿुधां? सोहेल भा तू नेठ पुलिस ऑफिसर बणिजी वई न? हा भा मां ऑफिसर थी आयो आहियां। सौट तव्हांखे मुबारकियूं हुजनि, नेठि पंहिंजी मंज़िल माणियो अथा असांखे ॿधण। छा कंहिं फ़रियाद कई आहे असांजे मथां? न पुट लख लख मुबारकूं हुजनि, तूं ऑफिसर थी आयो आहीं। असांजो भाउ वर्दी में केॾो त ठहे थो। आख़िर भाउ कंहिंजो आहे? मुरीद जो न? अदा मुरीद मां ही वर्दी पंहिंजे जिस्म ते पाए ॾाढो ख़ुशि थियो हुउसि ऐं सोचियो हुउमि त बाबा साईं ऐं भाइरनि खे वञी ख़ुशख़बरी ॾींदुसि। पर हिते अचण खां पोइ ख़बर पई आहे त हिते त रत खे बाहि लॻी वई आहे। इहा बाहि असां नाहे लॻाई सोहेल भाउ, इहा बाहि सौट जन पाण लॻाई आहे। ऐं उन बाहि जे मथां तव्हां पंहिंजनि जी रत पिया साड़ियो। छा ते विड़ी रहिया आहियो? तेल जे हिसे ते न? अदा बाबा ॾिसो मां ई तव्हांखे हथ थो ॿधां त असांखे ज़मीन ऐं उन मां निकितल तेल न खपे। उहो सौटनि जी रत खां वधीक न आहे। ख़ुदा खे मञियो बाबा साईं, ख़ुदा खे मञियो, इन तेल मां सौट वारनि खे हिसो ॾेई छॾियो। पुट मां बि त इहो ई थो चाहियां न त ॿई मुंहिंजे जिगर जा टुकड़ा आहियो। पराई चुरच ते पंहिंजा वेरी न थियो पुट, पंहिंजा उज़वा न कटियो, एको कयो ॿधी कयो ऐं गॾिजी सभई तेल जा हिसेदार थियो। तूं सही थो चए बाबा। हू जहिड़ा बि आहिनि, जीअं बि आहिनि त असांजो रत न। जेकॾहिं उन्हनि खे ज़मीन मां निकितल तेल जो हिसो घुरबल आहे त असां ॾिनोसीं। पर बाबा इहो तव्हां सां वाइदो आहे, हाणे पंहिंजो रत न वहाईंदासीं। ऐं मुंहिंजी बि इहा ई सोच आहे बाबा साईं। ऐं मूं वर्दी बि हिन जिस्म ते इन जे करे ई पाती आहे त हिन धरतीअ ते अमुन ॾिसां। अॼु मुरीदारे खे ज़िंदा नाहे छॾिणो, सभु पलाद कंदासीं। हिक खे बि ज़िंदा नाहे छॾिणो। अदा बादल काॾे था वञो? कंहिंखे था मारणो वञो? पंहिंजे दुश्मननि खे दा। दुश्मन? कहिड़ा दुश्मन? सौट मुरीद वारा। शर्म नथो अचे तव्हांखे? सौट बि सॾियो था, दुश्मन बि। जन सां रत जो रिश्तो बि ॻंढियो था, उन्हनि खां रत जो रिश्तो टोड़ियो बि अथा। अरे इहे असांजा दुश्मन नाहिनि। दुश्मन असांजे अंदर में वेठल असांजी लालच आहे। असां शैतान वारो लोभ पालियो आहे। उहो असांजो रत आहिनि, उहो असांजो बाज़ू आहिनि ऐं असां हुननि खे कटण विया हुआसीं। ऐं तव्हां बि उन रत जो
दरिया वहाइण वेंदो जेको रतो असांजे रगुन में छोलियूं थो खाए। उन्हनि त तव्हांजी जान बख़्शी आहे। सच चई विया आहिनि त रतो तव्हांखे त बि वणंदो आहे। जेको पहाको ॿुधो आहे उहो अॼु अखियुनि सां ॾिसां थो त परावा मारे उस में फिटो कंदा आहिनि ऐं पंहिंजा छांव में। थोरो सोचो सोट, उहा आख़िर सॼा पंहिंजा आहिनि। उन्हनि खे असां मारींदासीं असांखे छा मिलंदो? बाक़ी सोट, उन्हनि जी चाह ते ॿियो हुजेव न तव्हांखे मारे वञे हा। कुझु सोचो, कुझु होश कयो। अदा मां शर्मिंदा आहियां, असांखां ग़लती थी वई। असां पंहिंजनि ई भाइरनि खे मारण पिया वञूं। उन्हनि त असांजी जान बख़्शी। मां उन्हनि खे हरगिज़ बख्श न कंदुमि। अदा उहा असां विड़िया। रज़ा मथो ख़राब थियो आहे छोरे जो। परेशान न थियो, नंढो आहे, मां पाण ई सम्झाईंदोमांसि। सब मरी वेंदा। न कयो, न पोखियो, न छटियो इहो नफ़रत वारो बिज, न छटियो। ख़त्म कयो इहे दुश्मनियूं, ख़त्म कयो इहो वेर, ख़त्म कयो इहो वेर। न मारियो, न मारियो, न मारियो। सब मरी वेंदा। सागर खान तव्हां? अख्तियार तूं हिते छा थो करे? बाबा साईं, असीं आहियूं हारी माण्हू ऐं हारीअ जो कमु आहे पंहिंजी ज़मीन जी सारा संभाल लहणु बाबा। पर बाबा साईं तव्हां त वॾेरा माण्हू, तव्हां हिते कीअं? मां इहे फ़र्क़ु न आहियां रखंदो ऐं मां इहो सम्झंदो आहियां त सभु इंसान बराबरि हूंदा आहिनि। सागर खान छा ॿुधायां तव्हांखे? अख्तियार हिकु त मां ख़ान न आहियां, मूंखे सिर्फ़ु सागर चओ। जी जी बाबा साईं, मां सम्झां थो। वरी बाबन साईं, ख़ैर ॿुधा छा मसइलो आहे? मूं पंहिंजे भाइरनि सां ॾाढो ॻाल्हायो आहे, पर हू चवनि था भेण खे नौकिरी कराईंदासीं। पर बाबा साईं इहा गैरत त न आहे। अख्तियार पोइ छा उन्हनि खे तो सम्झायो? तोखे ख़्यालु नथो थिए अख्तियार त तुंहिंजी भेण मास्तराणी थिए ऐं ॻोठ जे ॿारनि खे पढ़ाए ऐं तूं इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु आहीं? गैरत छा खे चइबो आहे त औरतनि खे जंग जो कमु कराइजे ऐं तालीम खां महरूम कजे। तव्हां माण्हुनि वॾेरनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। न त केरु वॾेरो ऐं केरु राज, सभु इंसान बराबरि आहिनि। पर वॾो रहियसि ऐं ॿिया त इन जे ख़िलाफ़ु आहिनि। उहे सभु जाहिल ऐं ॼट आहिनि अख्तियार। हू नथा चाहिनि त ॻोठ जा माण्हू पढ़नि। जे माण्हू पढ़िया त उन्हनि जी ग़ुलामी केरु कंदो? वॾेरनि जा ग़ुलाम न थियो अख्तियार। गैरत इन जो ई नालो आहे, छा ॿुधई? अदा हलो त चाचानि खां ऐं सोटरनि खां माफ़ी वठूं हली। ठीकु आहे अदा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। जी अदा हलूं था। रज़ा तूं बि तयारु थी। अदा मां न हलंदुसि। तूं न हलंदे चाचे वारनि खे परचाइण? तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु न आहे छो? उहे असांजो रत आहिनि। ग़लती बि असांजी पंहिंजी आहे। असां ई ॾाढो करे विढ़ण विया हुयासीं सौट वारनि सां। बिल्कुलु सोट, तव्हां हाणे सही सोचियो आहे। ज़मीन न तव्हांजी न आहे असांजी, ज़मीन आहे अल्लाह पाक जी। बाक़ी तव्हां ऐं असां सभु हिसेदार आहियूं। सोट चाचा तव्हां? हा बाबू पुत्र, ही फर्श ऐं अर्श अल्लाह पाक जो आहे ऐं असां सभु अल्लाह पाक जा ख़लक़ियल आहियूं। बाक़ी तव्हां मुंहिंजी रत आहियो। सोटर बाबू, जेकॾहिं ज़मीन जे हिकिड़े टुकड़े ख़ातिर रत जो वेरी थींदो त ॿीहर तारीख़ वरजाई वेंदी। जेका सोट सुहेल सही थो चए। असांखे घुर्जे त हिक ॿिए जो ख़्यालु कयूं, मुतहद थियूं ऐं ॿधी कयूं। जेका ज़मीन असांजी आहे ई न, आरज़ी आहे, उन ज़मीन लाइ छो विढ़ो ऐं हिक ॿिए जो रत छो वाह? भला जेको फ़र्श असांखे आरज़ी तौरु मिलियो आहे उन लाइ असां हिक ई ॾाॾे जी औलाद छो विढ़ूं? सोटर, असां हिक ॾाॾे जी औलाद आहियूं, पाण में विढ़ूं इहो सुठो न आहे। विढ़णो कमु जानवरनि जो आहे, इंसाननि जो न। जॾहिं त हिक ॿिए जे जनाज़नि खे कुल्हो ॾे,
हिक ॿिए जा लोड़ लटण वारा बि असां ई आहियूं। पोइ छो हिक ॿिए जा वेरी थियूं, हिक ॿिए जी तबाही करियूं? तंहिंखां बहितर आहे त अमुन क़ाइमु कयूं, छो त असांजी सिंधड़ी अमुन जो गहवारो आहे। अचो त हिकु थियूं। छो था असांखे शर्मिंदो कयो? असांखे पंहिंजी ग़लती जो अहसासु आहे। असां हाणे तव्हां ॾे अचूं पिया चाचा पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठण। पंहिंजे रत जे रिश्तनि खे परचान पिया यासीं। सोचियोसीं पंहिंजे सोटरनि खे गले सां लॻनि जीअं नफ़रतूं दूर थियनि। तव्हां असांखे परचाइण अचो या असां तव्हांखे, ॻाल्हि त हिकु ई आहे न, को फ़र्क़ु त कोन्हे। चाचा छो असां हिक ॿिए जा दुश्मन थियूं? चाचा असां हिक ॿिए जो रत आहियूं। असां गॾिजी हाणे दुश्मन सां विड़ंदासीं। चाचा लाखीणे लतीफ़ भिट जे घोट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो आहे, जनरी सरे न सा रती रुस न तन, हू झेड़ीन तू झको थी पाण वञी परचा मता रुठो ई रहिजी वञे। सोट ॾिसो था मोहबत में केॾो मज़ो आहे। अॼु ही रोड रस्ता ऐं बनियूं सभु खिलनि थियूं, छो त अॼु रत रत सां गॼो आहे। सुट तव्हां असां ॾे अची असांजा कंध शर्म खां झुकाए छॾिया। ख़ता बि असांजी, परचाइण बि असांखे तव्हां आया हो चाचा। चाचा असांखे माफ़ कयो, सोट असांखे माफ़ कयो। रज़ा पुट छो हलियो वियो? चाचा रज़ा खे तव्हां छॾियो, नंढो आहे इहो ईअं टांटा पियो कंदो आहे। शाहज़ोर ख़ान, खानण खिले त जग खिले, खानण रुसे त ॾचो ई ॾचो। बाबा उहे पाण में ठही विया आहिनि त असां उन्हनि खे ड्राए बि सघूं था। बाबा उहो कमु तव्हां करे सघो था। इहो कीअं थींदो खानण? ॻाल्हि खोले सम्झाए। होतार वलू ॿुधायो, पिराणो ज़मीन ते अकेलो ई वियो आहे। जे पिराणो अकेलो वियो आहे त असां छा कयूं? घणो कुझु करे सघो था तव्हां ॿाहिरि। खानण ॻाल्हि खोले सम्झाए, आख़िर तूं चवण छा थो चाहीं? खानण जावेद भाउ सही थो चए, तूं ॻाल्हि खे गड़बड़ न कर, ॻाल्हि सिधी ॿुधा। तव्हां खर दिमाग़नि खे छल मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे? बाबा ॻाल्हि सम्झो, पिराणे खे वञी हणो गोली। छा असां मारियो पिराणे खे? उहो बि उनजी ज़मीन ते? हा, उन्ही रस्ते से उन्ही के मारियो। इल्ज़ाम लॻंदो बाबू जे भाउ ते, रज़ा ते, छो त उहो छोरो उन्हनि सां कोन थो ठहे। पिराणे खे मारींदासीं असां ऐं इल्ज़ाम ईंदो बाबू जे भाउ ते, इहो कीअं थो थी सघे खानन? तव्हांखे ख़बर न आहे, जॾहिं उहे पाण में ठहिया न त रज़ा कावड़जी हलियो वियो हुयो ऐं उन छोरे जे मन में मेर आहे। हाणे जॾहिं पिराणो मरंदो न त इल्ज़ाम कंहिं ते लॻंदो, तव्हां सम्झी सघो था। खानण जी ॻाल्हि में भोतार साईं वज़न आहे, ईअं थिए त वाह वाह थी वेंदी। खानण हूअं बि ग़लति का ॻाल्हि कंदो न आहे, जेका ॻाल्हि कंदो आहे सही कंदो आहे। भोतार साईं थी वञे धमाको। सम्झी वियुमि खानण, सम्झी वियुमि। हलो असां हथनि खे गरम कयूं। खानण खिले त जग खिले, खानण रुठो त ॾचो ई ॾचो। मूं महिल हाणे त ख़ुशि आहीं न? मां सॼी ज़िंदगी तुंहिंजो ई थी वियुमि। ख़ुशि आहियां न हाणे? सच रज़ा? मां भागन वारो आहियां, तो जहिड़ी कुंवार मिली मूंखे। अॼु केॾो ख़ुशि आहियां। मां रब जा कहिड़ा एहसान मञा जे मूं ते एहसान करे छॾिया। दुआ कर कंहिं निभागे जी नज़र न लॻे। तूं सही थो चवे रज़ा, माण्हू वाकई असांजा दुश्मन आहिनि। अलाह कंदो सभु मसइला ख़तम थी वेंदा, ॻोठ में अमन थींदो।
ऐं मां घोट तूं कुंवारी। केतिरो बचंदे सागर नेठ थी वे न थे गोलीअ जो शिकार। अचो साथियो खानड़ खे या खुशखबरी ॿुधायूं सागर खे मौत जी निंड सुम्हारे आया हूं। सब मरी वेंदा। सब मरी वेंदा। कोई भी कोन बचंदो, कोई भी कोन बचंदो। सब मरी वेंदा, सब मरी वेंदा। नहीं भी रहो। मुझे बाबे जा कातलो चाचे जा कातल असा। हाँ हाँ ताई मुझे पी के मारियो है। ता असा त तवां जे घर अची तवां के माफ कयो हुयो। असां त ज़मीन मां निकतल तेल जो हिस्सो बि मां के ॾियण पे चाहे, पर तव्हां असांजे बाबे खे छो मारियो आखिर? सोट अल्लाह तो जाने असां चाचे खे नाहे मारियो। असांखे जीअं ई ख़बर पई त चाचो क़त्ल थियो आहे त असां भॼंदा आया आहियूं। सोट असां पंहिंजे चाचे खे छो मारींदासीं? चाचो न हो, उहो असांजो पीउ हुयो। अरे तव्हांजी नियत में खोट हुई तॾहिं त तव्हां मुंहिंजे पीउ जो खून कयो आहे। आख़िर असांजे बाबे तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो? कहिड़े गुनाह जी सज़ा ॾिनी आहे तव्हां असांखे? असां खां पत वठो, असां पंहिंजे चाचे जो क़त्ल कीअं कंदासीं? असांजे बाबे खे रज़ा मारियो आहे। मां पंहिंजे चाचे खे कीअं मारे सघां थो? चाचो पीराणो मुंहिंजे पीउ जे जाइ ते हुयो। तव्हां चाचे खे नाहे मारियो त ॿियो कंहिं मारियो आहे? तव्हां ई राज़ी न हुया असां सां, पर असां त तव्हां सां हर हाल में राज़ी हुयासीं। जेकॾहिं रज़ा मारियो आहे चाचे खे, मूंखे कसम आहे चाचे जे बेगुनाह खून जो, मां पंहिंजे हथनि सां रज़ा खे मारींदुसि। यकीन कर सोट, असां चाचे जा कातिल न आहियूं। को पंहिंजे पीउ खे मारे सघे थो? मां चवां थो डरी वञो, मुंहिंजे न सम्झ क्या डरी वञो ऐं पंहिंजे भाउ खे पंहिंजनि हथनि सां मारे अचो। किथे ईअं न थिए जो मां हुनजा टुकड़ा टुकड़ा करे छॾियां। ऐं जेकॾहिं मूं पंहिंजे हथनि में हथियार खयां न, रत जे रिश्तनि जो को बि लिहाज़ न कंदुसि। टोड़े छॾींदुसि उहे सभु संजीर जेके रिश्तनि जा असांजे पेरनि में पयल आहिनि। न केर बि कंहिंखे न मारींदो। मां हितां जो अमन कॾहिं बि तबाह करण न ॾींदुसि, कॾहिं बि न।
रज़ा खे सज़ा ज़रूर मिलंदी पर कानून ॾींदो। अदा मुरीद चाचे पीराणे खे रज़ा न आहे मारियो। हा दा हा इहो भोतान आहे रज़ा जे मथां। अदा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे ज़फ़र ख़ान ऐं शहज़ोर ख़ान पंहिंजे हथनि सां मारियो आहे। चाचे पीराणे खे उन्हनि ई मारियो आहे। चाचे पीराणे जा कातिल वॾेरा आहिनि अदा ऐं तव्हां सोट पाण में विढ़ी पूरा थिया आहियो। अदा मां अर्ज़ु थो कयां त पाण में न विढ़ो। ज़फ़र ऐं शहज़ोर मूंखे कसम आहे बाबा जे बेगुनाह खून जो। मां उन्हनि खे तड़पाए मारींदुसि। वाह सज़ा ॾींदुसि उन्हनि वॾेरनि खे जो हुन जूं 7 नस्लूं यादि रखंदियूं। सोट असांखे बि तव्हांजे ख़िलाफ़ हुन वॾेरे कयो हो। हुन वॾेरे जो ख़ात्मो अॼु गॾिजी कंदासीं। न न मां तव्हांखे ईअं करणु हरगिज़ कोन ॾींदुसि, हरगिज़ न। मुरीद जेके बि भाउ खे ज़िंदा न छॾो। अदा साईं जंहिं असांजे भाउ खे मारियो आहे उन्हनि खे ज़िंदा असां न छॾींदासीं। मुंहिंजे सॼे ख़ानदान खे तबाह कंदासीं अदा जिन असांजे भाउ जो रत में ॿुॾल लाश असां ॾे मोकिलियो आहे। अॼु मुरीद वारनि जे मथां अदा को मातम कणारो ई न हूंदो। रईस बारी खान तव्हांजे भाउ खे मुरीद वारनि नाहे मारियो। मुरीद वारनि नाहे मारियो तो बाक़ी कंहिं मारियो आहे मुंहिंजे भाउ खे? थाड़ेल जानू ऐं उनजे साथियुनि। ऐं हा रईस बारी खान तुंहिंजे भाउ खे मारण वारो ॿियो को न तुंहिंजो ई सालो खानदान आहे। खानदान? खानदान ई आहे दुश्मन सब जो रईस। ही जेके ॻोठ में सभु बदमनियूं आहिनि जहिड़ा आहिनि सभु उन्हीअ जे करे आहे। खानदान मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। अचो मूंसां। सब मरी विदा। सब मरी विदा। हाँ सब मरी विदा। सब मरी विदा। तू भी मरी विदा। हाँ तू भी मरी विदा। सब मरी विदा। तू भी मरी विदा। तू भी मरी विदा। अरे वठो दिने के ॾिसो छा ओडिस वठो दिने के अदा चरियो आहे छॾियोसि। ओडिस कारो तूफान तो अचे। अॼु वरी कंहिं ॿिए ॾोहीअ जे मथां वेझो कनि। अॼु वरी का वरी का आवाज़ जाई पे ॾोही कारी थी मरंदी। ही ज़ुल्म जा पहाड़ कॾहिं किरंदा? या खुदा हेठ लही आ। ही पंहिंजो जोड़ियल जहान ॾिस। ही पंहिंजो जोड़ियल सब मरी वेंदा। तू भी मरी वेंदी। सब मरी वेंदा।
जो अंजाम अॼु तव्हांजे साम्हूं आहे हिकु हिकु करे तव्हांखे पूरो कंदासीं जीअं तव्हांजो अंजाम ॾिसी सभु इबरत हासिल कनि। भजी खानू अचे थी घणा ॾींहं असां सोटरनि खे वेढ़ाए तो तबाह कयो आहे अॼु तूं बची न वई त अॼु तव्हां असां खां कोन बचंदव। मां तो सकया थी प्यार पिरी मुते छालाए डाशक तो करी मां तो सकया थी प्यार पिरी मुते छालाए डाशक तो करी मुझो तो ही हिकड़ो यार